IT जो शागिर्द है त हू अनवर पीरज़ादे सां छा वाक़िफ़ है? हुन अनवर पीरज़ादे के केतिरो पढ़ियो आहे? छा हुन जे कंहिं बुक खे हुन पढ़ियो आहे? ऐं हुन जो छा तासुर थो बीहे अनवर पीरज़ादे जे बाबति? महिरबानी। अनवर साहब सां मुंहिंजी का ज़ाती मुलाक़ात त न रही आहे, पर जेके मां हुन जा किताब पढ़िया आहिनि, जेको मां उन्हनि खे सम्झो आहे उहो मां तव्हां सां शेयर कयां थो। अनवर साहब जो ओवरऑल लाइफ जी अगरि असां हिकु समरी ॾिसजे त शुरू था कयूं हुनजी प्रोफेशनल लाइफ सां। अनवर साहब हिकु जर्नलिस्ट हुयो जंहिं थ्रू आउट हिस लाइफ सोसाइटी जे इनजस्टिस सां हिकु वेड़ कई ऐं उन जे ख़िलाफ़ु लिखंदो रहियो। ॿियो हो हिकु आर्कियोलॉजिस्ट हुयो जेको इंडस वैली सिविलाइज़ेशन जे एक्सट्रैक्शन ऐं रून्स जी उन छा चइबो उन में कमु कयो। इन खां अलावा उहो राइटर हुयो जंहिं थ्रू आउट हिस लाइफ अलॻि अलॻि नुक़्तनि ते लिखियो। हिकु इंटेलेक्चुअल हुयो जंहिं ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ नुक़्तनि ते पंहिंजी राय ॾिनी ऐं इहे सभु शयूं कयूं। इहो त थी वियो हिकु प्रोफेशनल लाइफ। अगरि असां हुन जी पर्सनल लाइफ ॾिसूं त हो हिकु बिटाई जो पार्कू हुयो, हो हिकु फेमिनिस्ट हुयो ऐं हो हिकु प्रोग्रेसिव माइंड हुयो। ऐं अगरि असां हुन जो सॼो हिकु पोर्टफोलियो ॾिसूं त हुन जेके कमु कया उहो कमु सभिनि इदारे जा करण वारा, पर उहो हिकु सिर माण्हू थी हुन अहिड़ा कमु कया आहिनि जेके इदारे खे बिल्कुलु करणु खपनि। इन खां अलावा इहो आहे त उन जा कंट्रीब्यूशन्स जेके सोसाइटी में आहिनि उहे मूंखे ॾाढा अपील कंदा आहिनि। हाणे माण्हू प्रीच त ॾाढो कंदा आहिनि त सोशल वर्क बि करणु घुरिजे, हे बि करणु हुजे, पर हुन सोशल वर्क पंहिंजे घर खां शुरू कयो। हुन पंहिंजे घर में ॻोठ खां 3 छोकिरियूं पढ़ायूं, ताना बर्दाश्त करे, इवन डेथ थ्रेट्स हुनखे मिलिया। पोइ बि हुन पंहिंजे ख़ानदान में 3 औरतूं पढ़ायूं ऐं औरतुनि जी जेके हाणे तालीम जो सिलसिलो अॼु ताईं ॻोठ बिलड़जी में शुरू थींदो थो रहे ऐं लगातार आहे। त इहो कंट्रीब्यूशन बि बिल्कुलु हुनखे थो वञे। इन के अलावा ॿी जेका हूंदी त अनवर साहब जहिड़ा माण्हू जेके आहिनि उहो अनप्रोडक्टिव ऐं अननेसेसरी ट्रेडिशन्स जा सख़्तु मुखालिफ़ हूंदा आहिनि, छो जो उहो हिकु प्रोग्रेसिव माइंड हूंदो आहे ऐं उहो चवंदा आहिनि त का अहिड़ी शइ हुजे जेका प्रोडक्टिव हुजे। असां बेशक पाण खे इंडस वैली सिविलाइज़ेशन ऐं मोहनजोदड़ो जी तहज़ीब जा वारिस सॾियूं था, पर असांखे पाण ते सेल्फ क्रिटिसिज़म करणु खपे त छा असां सच में हुन जा हक़दार आहियूं। अगरि असां पाण खे इहो सम्झूं था त असांखे इंडस वैली सिविलाइज़ेशन जी बका लाइ कुझु करिणो पवंदो, जीअं अनवर साहब कयो। पूरब तव्हां अनवर पीरज़ादे जो किताब इंडस एंड इट्स डेल्टा पढ़ियो ऐं तव्हां हुन ते हिकिड़ो रिव्यू बि लिखियो हो, त तव्हां थोरो मुख़्तसर ॿुधाईंदो तव्हांखे हुन किताब में छा मिलियो या तव्हां हुन रिव्यू में छा लिखियो? बिल्कुलु, मुंहिंजी यूनिवर्सिटी जो हिकु कोर्स हुयो टेक्निकल रिपोर्ट राइटिंग, उन में मूंखे हिकु असाइनमेंट मिलियो त तव्हांखे कंहिं इंग्लिश वारी बुक खे त रिव्यू करिणो आहे, त मां पंहिंजे नाना जी बुक चूज़ कई इंडस एंड इट्स डेल्टा। हाणे उन बुक में त काफ़ी आर्ग्यूमेंट्स आहिनि ऐं छो जो अनवर साहब हिकु पढ़ियो लिखियो माण्हू हुयो, उनखे ख़बर हो त जे सिंधु नदी में पाणी आहे त माना असांजो जीवन आहे, न त असांजो जीवन बि न आहे। त उनखे हिकु त उहो चए थो त डैम्स ऐं बैराजिस जी कंस्ट्रक्शन सफ़ा न थियणु खपे, छो जो सिंधु ऐं हर दरिया जो कमु आहे वहण। असांजे दरिया जो रस्तो रोकंदासीं माना असां हिकु कुदरत जो निज़ाम था रोकियूं। उन इंडस एंड डेल्टा में हिकु स्ट्रॉन्ग मूंखे आर्ग्यूमेंट इहो नज़र आयो त अनवर साहब तो चए त हिकिड़ो इनलैंड वाटर ऑर्गेनाइज़ेशन ऐं ट्रांसपोर्टेशन सिस्टम जुड़णु घुरिजे। जीअं तव्हांखे ख़बर हूंदी त सिंधु नदी जा पुराणा जेके रस्ता हूंदा हुया ऐं उन में ट्रेड एक्टिविटीज़ जेके थींदियूं हुयूं उहो ईअं ई थींदो हुयो त जेके इनलैंड वारा रस्ता ऐं पाथवेस वञनि था उन्हनि जे ज़रिए कश्तियूं ईंदियूं हुयूं, ट्रेड एक्टिविटीज़ थींदियूं हुयूं। अॼु जे असां ॻाल्हि कयूं त अॼु असां वटि ट्रेड जा हाईवे आहिनि, समंदर आहे ऐं अंदरि इंटरसिटी कनेक्शन आहे, पर अनवर साहब इहे सजेशन थो ॾिए त इनलैंड वाटर ट्रांसपोर्टेशन सिस्टम थिए। इन जो वॾे में वॾो हर्डल असां वटि इहो आहे त डैम्स ऐं बैराजिस जे करे दरिया में पाणी न आहे। इहो हर्डल जे ख़तमु थींदो ऐं इन प्रोजेक्ट सां फ़ाइदा इहे थींदा त ट्रेड एक्टिविटी वधंदी। इन खां अलावा जेको डिक्लाइंड बोट कल्चर थी वियो आहे, जेको असांजो कल्चर बि आहे हिकु, उनखे बि हथे वठी मिलंदी, उहो बि वधंदो। ॿियो इहो आहे त धाड़ेलनि जो जेको इशू आहे, अॼुकल्ह धाड़ेल वधी विया आहिनि ऐं उन्हनि खे पोइ इहो मौक़ो न मिलंदो त उहो हिकु बैरन लैंड ते के क्रिमिनल एक्टिविटीज़ करे वठनि। त जॾहिं दरिया में पाणी ईंदो उते ॿेड़ियूं हलंदियूं, इन सां तव्हांजी इकोनॉमी बूस्ट थींदी ऐं इहे सभु शयूं थींदियूं।
हाणे मां सुपत पीरज़ादी तरफ़ वेंदुसि। सुपत लुत्फ़ पीरज़ादो जेको भिटाईअ जो पारखू आहे मशहूरु, उन जी धीउ आहे ऐं हिन कराची यूनिवर्सिटी में सिंधी डिपार्टमेंट में फर्स्ट पोजीशन खई आहे। त मां सुपत खां पुछणु चाहींदुसि त जीअं त सुपत जो पंहिंजो बि कमु भिटाईअ जे हवाले सां काफ़ी आहे, त तव्हां अनवर पीरज़ादे जे भिटाईअ बाबति जेको हुनजो मौक़ुफ़ आहे, हुनजो जेको नज़रियो आहे या हुनजो जेको भिटाई किताबु आहे, तव्हां छा चवंदो अनवर पीरज़ादे बाबति? लतीफ़ चयो त ॾोथी साडूरीन जा जुए सुई न ॿुधी, पासा मथे पाहणे खाहोड़ी खोड़ीन विजा सावोड़ीन जित निहायत नाहका। त अनवर पीरज़ादो बि उहो हुयो जंहिं उते पासा खोड़िया। ऐं लतीफ़ जे रिसाले मां जीअं मैडम नूरुल हुदा शाह ज़िक्र करे वई त लिखे हल्को थो, हाणे बि तहक़ीक़ थिए थी, पर असांखे जिदत खपे थी। त लतीफ़ अनवर पीरज़ादो उहो हुयो जंहिं असांखे लतीफ़ जा उहे पासा ॾेखारिया। त हुननि जे किताब भिटाई में जेको समूरो किताबु आहे, उन पूरे में असांखे अहिड़ा नवां नुक़्ता मिलनि था जिन जे ज़रिए असां लतीफ़ खे नए अंदाज़ सां परखी सघूं था ऐं जदीद अंदाज़ सां परखी सघूं था। मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु हूंदो आहे त तनवीर अब्बासी जो जेको किताबु जंहिंखे असां अदब में लतीफ़ ते हिकिड़ी साइंसी ऐं जदीद तहक़ीक़ मञूं था, उहो आयो 1976 में। ऐं उन ई दौर में अनवर पीरज़ादो बि अख़बारुनि ऐं रसाल में लिखंदो हुयो, पर जीअं त उनजो हिकिड़ो किताबु या उनजी हिकिड़ी थीसिस शाया न थी आई, हिकिड़ो किताब जो मजमूओ न हुयो। त बदकिस्मतीअ सां इहो इन जे करे अॼु नतीजो आहे त असां MA में अनवर पीरज़ादो जो भिटाई किताबु नथा पढ़ूं, पर उन ई दौर में 1976 में अगरि अनवर पीरज़ादे जो किताबु हुजे हा त अॼु असांजे कोर्स में अनवर पीरज़ादे जो बुक थी पए सघियो, उनजी एतिरी पज़ीरा या मक़बूलियत हुजे हा त असां जेके मूंखां पहिरियां जेके पेजिस या जेके ॿार पढ़ी आया हो उन मां कोर्स जे ज़रिए ई लाभ हासिल करे सघनि हा। पर अॼु उन जा जेके कुझु नुक़्ता आहिनि मां तव्हांखे उन जे ज़रूरु ॿुधाईंदमि। त नए अंदाज़ में परखण हिकिड़ी नए अखि जेका आहे उहा अनवर पीरज़ादो वटि हुई। जीअं त हुनजो शाह लतीफ़ जो पहिरियों सुर आहे कल्याण में मज़हबी बेतहन, चयो त इहो बि वञे थो, पूरी तहक़ीक़ न आहे त उहे लतीफ़ जा न आहिनि, पर जीअं त मञा वञनि था रिसाले में बि पहिरियां उहे आहिनि त बेता वहदहू ला शरीक लहू जांतो चई ईअं, ता मन मोहम्मद कारणी निरतो मंझा नीअं, ता तूं वञी कीअं नायो सिर ॿियनि खे। त इन जी हिकिड़ी मज़हबी माना अञा ताईं थियल आहे रिसालनि में, त घटि में घटि ऐं ॿुधाई वेहाई थी वञे त तव्हां मोहम्मद खे पंहिंजो आख़िरी रसूल मञो, अलाह ताला ते पंहिंजो अक़ीदो रखो ऐं उन जे आड़ू ई सिर झुकायो। बेशक इहो असांजो अक़ीदो त आहे, पर हिकिड़ो शाइर जॾहिं लिखे थो त उहो सिर्फ़ु मज़हब खे सोचे नथो लिखे। हिकिड़े शाइर जे आड़ो हिकिड़ो समाज हूंदो आहे, उन समाज जा हालात हूंदा आहिनि, उन समाज जी सियासत हूंदी आहे ऐं मुख़्तलिफ़ पासा हूंदा आहिनि। त अनवर पीरज़ादो असांजो ध्यानु उन तरफ़ छिकाए थो, उहो भिटाई किताब में लिखे थो त इन बेत जो जेको तशरीह आहे, जेका सम्झाणी आहे, उहा ईअं बि थी सघे थी त लतीफ़ तव्हांखे चए थो त वहदहू ला शरीक लहू जांतो चईं, अगरि त तव्हां अलाह रसूल खे मञो था, ता तूं वञी कीअं नायो सिर ॿियनि खे, त तुंहिंजे समाज में मौजूदु जेके वॾेरा जेके सरमाएदार आहिनि, पोइ तूं उन्हनि जे आड़ो बि पंहिंजो सिर कीअं थो झुकाए, जॾहिं त मुला तूं पंहिंजे ख़ुदा ऐं पंहिंजे पैगम्बर ते यकीन रखे थो। त असां वटि अहिड़ा किरदार आहिनि, अहिड़ा मज़हबी स्कॉलर माण्हू मौजूदु आहिनि जेके सिर्फ़ु ख़ुदा खे त मञनि था, रसूल खे त मञनि था, पर हो हर हिकु माण्हू जे आॾो कंधु झुकायूं त बीठा आहिनि। त अनवर असांखे इहा तरक़ी पसंदि सोच जेका आहे उहा असां में डेवलप करे थो, असांजी ओॾे ध्यानु छिकाए थो। ॿियो जेको अनवर पीरज़ादे जे भिटाई किताब में मूंखे नज़र आयो, समाज ऐं सियासत ऐं लतीफ़ हुननि खे उहो अलॻि नथो करे, छो जो समाज में त असां रहूं था, समाज आहे त सियासत आहे, मसइला आहिनि, ऐं हिकु शाइर जॾहिं समाज में रहे थो त उहो इन्हनि ॻाल्हियुनि खां अलॻि कॾहिं बि नथो थिए, उहो इन्हनि शयुनि खां अलॻि थी नथो सघे। त हिकिड़ो वाक़ियो अनवर पीरज़ादो ॿुधाए थो, चए थो ज़िया जे दौर में जॾहिं ॻोठ तबाह कया विया ऐं उन ते जॾहिं कुझु लेखकनि लिखियो त उन्हनि लेखकनि खे क़ैद कयो वियो, चए थो उन्हनि खे सियासी करार ॾेई जो उन्हनि खे क़ैद कयो वियो त जॾहिं भिटाई लिखे थो त नसे वण वणनि में नसे कातारियूं पसो बाज़ारियूं हींअरो मूं लूण थिए त लतीफ़ खे तव्हां क़ैद कीअं कंदव।
त लतीफ़ जेको आहे उहो असांजो सियासी रहबर आहे। हुन अनवर पीरज़ादे हुनखे पंहिंजो सियासी रहबर करे मञे थो ऐं लतीफ़ ऐं अनवर जी जेका तशरीह आहे इन्हनि ते अमल करे ऐं असां अगरि अॼु हिन मेले जो मां सम्झां थी त जेको समाजी कार्य हुजणु घुरिजे ऐं हर हिकु लिखणीअ जो समाजी कार्य अदब भराए ज़िंदगी जॾहिं थींदो त पोइ उहा लिखणी जेका आहे उहा का फ़ाइदेमंद साबित थींदी। त अनवर पीरज़ादो अॼु नौजवाननि खे इहो ई मिसाल ॾिए थो त नसे वण वणनि में नसे कातारियूं पसियो बाज़ारियूं हीअड़ो मुंहुं लूणु थिए त जॾहिं मोरो जो वाक़ियो थिए थो बजराणी लगारी में जॾहिं इरफ़ान लगारीअ जहिड़ा माण्हू शहीद थी ऐं उन ॻोठ ते कड़ो चाढ़ियो थो वञे ऐं उहो ॻोठु तव्हांखे सुनसान नज़र ईंदो त छा लतीफ़ जो बेत उनजो अकासी नथो करे त नसे वणनि में नसे कातारियूं पसो बाज़ारियूं हीअड़ो मुंहुं लूणु थिए। लतीफ़ 16वीं सदीअ में लिखियो, अनवर 19वीं सदीअ में लिखियो ऐं अॼु असां 20वीं सदीअ में आहियूं ऐं मुसलसल असां सां उहा ई ॻाल्हि आहे त असांजा शाइर त लिखी विया, असांजा मुहक़क़ त असांखे ॿुधाए विया, मैसेज असांखे अञा ई उहो थो मिले। अहिड़ी तरह सां हुन जा तमामु घणा असांखे पहलू अनवर पीरज़ादो ॾेखारे थो। या जीअं चए थो त जॾहिं असां हारीअ जी ऐं मज़दूर जे हक़ जी ॻाल्हि कयूं था त उहो ई असांखे जेको आहे सियासी करार ॾिनो थो वञे, पर छा चए थो तव्हां लतीफ़ जो इहो बेत न ॿुधो आहे त पिनण जे पोरे मां कंहिं न भरिया पल, पिनण जे पोरे मां कंहिं न भरिया पल, हारी से अमल हर जिनी जे हथ में। हिते मूंखे असांजी हुकूमत जी हिकिड़ी जेका अॼुकल्ह हलंदड़ आहे स्ट्रेट जी उहा यादि थी अचे त बेनज़ीर इनकम सपोर्ट ते असांखे एरायो वियो आहे, पर लतीफ़ असांखे तलक़ीन करे थो त पिनण जे पोरे मां कंहिं न भरिया पल। सो मैसेज इहो ई आहे, अनवर पीरज़ादे जो मैसेज इहो ई आहे त तव्हां जेको आहे पंहिंजो हुनर सिखो, तव्हां भले त हारी आहियो पर उनजो जेको रुतबो आहे उहो इन्हनि बेनज़ीर इनकम सपोर्ट जे पैसनि खां त घटि में घटि वधीक आहे। अहिड़ी तरह वरी ॿियो बेत ॾेई अनवर पीरज़ादो असांजो हिकिड़ी नई ॻाल्हि आहे ध्यानु छिकाए थो, चए थो त गिचीअ गाना लोह जा ज़ेरियूं ऐं ज़ंजीर, पेकड़ा पेरनि में कोठिन अंदरि केरु, चारे चौगाननि में वाहियत कनि वज़ीर। हिते कोठिन खां उहो सिधो सो चए थो त कोठी असांजा मुहक़क़ चवनि था तॾहिं हीअं कोठी कमिरो माना आहे हुनजी, पर चई कोठीअ जी सिधी सही माना आहे क़ैद, जेल खे चयो वेंदो आहे कोठी। चई लतीफ़ असांखे असांजे उनजे दौर में बि क़ैदी हुया, अरगून तुरखान, उनखां पोइ शाह इनायत जो दौर हुनजे जवानीअ में गुज़रियो हुयो, उनखां बाद में बि इहो थियो अनवर पीरज़ादे जे दौर में ज़िया जो दौर हुयो, हलंदड़ दौर गनी अमान सरमंद मीराणीअ वारनि जो दौर आहे जेको तव्हां ॾिसो पिया था। त अहिड़े दौर मां तव्हांखे 3 दौर त ॿुधायां थी त मुसलसल हलंदा अचनि था त असांजा शाइर ऐं असांजा मुहक़क़ इहो ई कमु कंदा आहिनि। इहे ई हिकिड़ा आला ऐं दानिश्वर शाइर अदीब हूंदा आहिनि, शाइर हूंदा आहिनि जेके असांखे समाजी कार्य ॾींदा आहिनि, जेके असांखे ॿुधाईंदा आहिनि त समाज छा आहे, असां कहिड़ो रस्तो अख़्तियार कयूं या असांखे छा करणु घुरिजे। त अहिड़नि माण्हुनि जी ज़रूरत आहे जेके लतीफ़ खे हिकिड़े क़ुर वारे पोतड़ियुनि मां जेको वेढ़ियल हुयो हाणे त निकिरे थो त अञा निकिरणु घुरिजे, ऐं अनवर पीरज़ादो बि उन्हनि मुहक़क़नि मां हिकु आहे ऐं असां नौजवाननि जो इहो ई जेको आहे सो में हुजणु घुरिजे, अमल हुजणु घुरिजे त असां उनजे इहे जेको समाजी उनजा कार्य आहिनि जेके साइंसी जदीद इल्म सां वाबस्ता आहिनि, इन्हनि में तव्हां पंहिंजा दलील ॾियो, तव्हां उनखे ग़लति साबित कयो, ईअं बि थी सघे थो, पर घटि में घटि अनवर पीरज़ादे जी तहक़ीक़ लतीफ़ ते जेका आहे उहा अक़ीदे ते मुबनी न आहे, उन में जेके सभु दलील ॾिनल आहिनि उहे असांखे जदीद इल्म ऐं जदीद समाज जा जेके रवैया आहिनि उन्हनि जी तरफ़ असांजो ध्यानु छिकाए थो। अनवर पीरज़ादे पंहिंजी ज़िंदगीअ में पंहिंजे किरदार सां, पंहिंजे गुफ़्तगूअ सां, पंहिंजे कचहरियुनि सां नसलनि खे मुतासिर कयो। हिकु त नसुल उहो हुयो जेको अनवर साहब सां मिलियो, जिन खे हुन इंस्पायर कयो पंहिंजे मोटिवेशनल स्पीचिस ज़रिए, इंसान साज़ीअ जे सलाहियत ज़रिए। पर हिकिड़ो नसुल उहो आहे जेको अनवर पीरज़ादे सां कॾहिं मिलियो बि न हुयो, पर उन जे बावजूदि उन मां मुतासिर थियो आहे। मोर लतीफ़ हिकु अहिड़ो अनवर पीरज़ादे जो आशिक़ु आहे जंहिं अनवर पीरज़ादे सां मुलाक़ात त न कई, पर हुनखे स्टडी कयो आहे। त मां मोर लतीफ़ खां पुछणु चाहींदुसि तव्हांजी छा स्टडी आहे अनवर पीरज़ादे जे बारे में, तव्हां हुन मां एॾो मुतासिर छो आहियो? महिरबानी ज़ैद साईं। असुल में मुलाक़ात जे हवाले सां जीअं तव्हां
मूंखे हिन ॻाल्हि ते यादि थी अचे हिकिड़ी ॻाल्हि त मूं 2014 में सोबे ज्ञानचंदानी सां मुलाक़ात कई 2014 में। उन में मोहम्मद इब्राहिम जोए जी जेका आहे सा उहो सालगिरह जो प्रोग्राम हुयो, सो उन में मूं हुन सां मुलाक़ात कई। पोइ मां मोटी अची करे सोबो ज्ञानचंदानी मां पाण हिकिड़े शौर सां उनखे मां सम्झां थो त हू अनवर पीरज़ादे जो उस्ताद बि हुयो, सियासी हवाले सां, अदबी हवाले सां। पर उनजे बावजूद बि जॾहिं मां पंहिंजो सोबे ज्ञानचंद सां मुलाक़ात करे वापसि मां पंहिंजे घर आयुसि त मूं पंहिंजी डायरीअ में लिखियो, उहो मुंहिंजो 2 सिटूं मूं पंहिंजी डायरीअ में लिखियूं त जेकॾहिं कुदरत मूंखे जेकॾहिं मुलाक़ात जे लाइ हिकिड़ो मौक़ो फ़राहम करे हा त तव्हां अनवर पीरज़ादे सां मुलाक़ात करणु चाहींदो या सोबे ज्ञानचंदानी सां, त मूं लिखियो पंहिंजी डायरीअ में त मां ख़ुदा खे चवां त मूंखे अनवर पीरज़ादे सां मुलाक़ात कराए, छो त इहो मुंहिंजो उन सां हिकिड़ो जज़्बाती ऐं उन सां मुंहिंजो हिकिड़ो लाॻापो हो। ईअं कतई कोन्हे त मां सोबे ज्ञानचंदानी खां वाक़ुफ़ु कोन आहियां। मूं सोबे ज्ञानचंदानी खे पढ़ियो आहे, मूं सम्झो आहे त उहो शांति निकेतन मां पढ़ी आयो आहे। ऐं तंहिंखां अलावा पार्टीशन खां पहिरियां ई हू वॾो हिकिड़ो सुलझल हो, वॾो हिकिड़ो अॻवान हो। पर उनजे बावजूद बि जेको मूं इहो लिखियो त मां मुंहिंजी हिकिड़ी मुराद हुई, जेकॾहिं मूंखे ख़ुदा मौक़ो ॾियां त मां अनवर पीरज़ादे साहिब खे सिलेक्ट कयां। सो उन में हिकिड़ो कुदरती हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो कशर जो सबबु हो, या उन में जेकी उनजी पंहिंजो जेकी हिकिड़ी फील्ड हुई या उनजो कमु हो, उन सिलसिले में मां उनखां तमामु घणो मुतासिर रहियुसि। ऐं ॿी ॻाल्हि जेका मां तव्हांखे चवणु चाहियां थो इहा आहे त अनवर पीरज़ादे साहिब जी ज़िंदगी जा 3 हिसा तक़रीबन असां नौजवान जॾहिं बि पाण में वेहंदा आहियूं त कचहरी कंदा आहियूं। हिकिड़ो हुनजो हिकिड़ो अहिड़ो दौर हो जेको गैर सियासी माण्हू हो। उन में ईअं हो त हू हिकिड़ो स्टूडेंट हुयो, उनखे पंहिंजे हर वक़्तु जेको आहे सो पंहिंजो स्टडी में सरगर्म हूंदो ऐं पंहिंजे कैरियर जे हवाले सां उहो काफ़ी उन एग्ज़ाम बि पास कया ऐं एयरफोर्स में बि उहो जेको आहे सिलेक्ट थी वियो। हिकिड़ो हुनजो हिकिड़ो इहो दौरु आहे जेको 70 खां मतिलबु कि 70 जे दौर ताईं हिकिड़ो दौरु लिधो। ऐं ॿियो दौरु अनवर साहिब जो इहो आहे जेको हिकिड़ो कम्यूनिज़म सां सलाहिजी वञे थो। ऐं आख़िरी दौरु जेको आहे अनवर साहिब जो उहो इहो आहे त अनवर साहिब हिकिड़ो भिटाइस्ट थी थो वञे जेको आहे। पर इन्हनि 3 दौरनि में जेका अहम ॻाल्हि आहे जेका मां तव्हां सां चवणु चाहियां थो इन मसइले ते, उन 3 दौरनि में जेका अहम ॻाल्हि इहा आहे त 3 दौरनि में अनवर साहिब मोहबत न। तव्हां 3 दौर अनवर साहिब जा तव्हां स्टडी करे ॾिसो त अनवर साहिब तव्हांखे मोहबत नज़र ईंदो। ऐं अॻु साजूर असां वेठा हुआसीं पई त कचहरी पई कईसीं त अनवर साहिब जी जेको भिटाई किताबु आहे उन में कशिश जो सबबु छा आहे। साजूर मुसाला खे इहा डिस्कस पई कई त मां त मुंहिंजी का हाणे एॾी का एज कोन्हे का, पर मूं भिटाई ते चङा ख़ासा किताब पढ़िया आहिनि। मां साईं GM साहिब ते किताब, मां शुरूआत में साईं GM साहिब ते किताब पढ़ियो भिटाईअ ते। उनखां बाद में मूं तनवीर अब्बासी जो पढ़ियो। तनवीर खां पोइ बाद में मूं पढ़ियो अब्दुल वाहिद आरिसर जो। इहे 3-4 किताब मूं पढ़िया। रसूल बख्श परी जो मूं किताब पढ़ियो। पर जॾहिं मूं आख़िर में मूंखे कंहिं लतीफ़ जे पारखूअ मूंखे चयो त तव्हां अनवर पीरज़ादे खे पढ़ियो आहे, त मूं चयो त यार मां अनवर पीरज़ादे खे न पढ़ियो आहे। जॾहिं शुरूआत में मां अनवर पीरज़ादे खे पढ़णु थो चाहियां, पोइ उन टाइम में छा थियो त मूंखे उन माण्हूअ चयो त तूं भिटाई किताब पढ़। मूं जॾहिं भिटाई किताब पढ़ियो त हुन मूंखे एतिरो मुतासिर कयो जो उहो बयानु करण जी माना को हाणे मां हुन में कहिड़े नमूने बयानु कयां। पोइ मूं सोचियो, मां चयो त हिन किताब में एॾी कशिश जा सबब कहिड़ा आहिनि, हिन किताब में एॾी कशिश छो आहे, हिन किताब में एॾी नवाण छो आहे। पोइ मां इन ते पए हुनजो मां मुतालो कयो त पोइ मूंखे उन में जेका शइ नज़र आई सा इहा आई त अनवर पीरज़ादो जी इहा हिकिड़ी पंहिंजी थाट हुई त जेकॾहिं असांखे भिटाईअ खे सम्झणो आहे त सिर्फ़ु जेके किताब जेके उन ते जिन बि शाइर आहिनि या जिन बि दानश्वर भिटाई ते कमु कयो आहे त उहो सिर्फ़ु किताब पढ़ी करे असां भिटाईअ खे सम्झी कोन था सघूं। पर भिटाईअ खे सम्झण जे लाइ असांखे भिटाईअ जूं वाटूं ऐं भिटाई जा जेके सैर सफ़र आहिनि जेसीं ताईं असां उहे न कंदासीं तेसीं ताईं असां भिटाईअ खे ऐं भिटाई जे जेके दौर जी जेका तारीख़ आहे उनखे असां तेसीं ताईं कलमबंद कोन था करे सघूं। भिटाई जा पेरा खणो, भिटाई जा पेरा खणण जे हवाले सां पोइ इहो ई सबबु आहे जो अनवर पीरज़ादे किताब में जेको भिटाई किताबु आहे जेको मां हुनखे कशिश जो जेको वॾो सबबु ॼाणींदो आहियां। छो हर हिकु शइ जो पंहिंजो हिकिड़ो सबबु आहे त उन में जेको वॾो सबबु इहो त भिटाई साहिब खे सम्झण जे लाइ अनवर पीरज़ादे छा कयो त हिकिड़ो प्रैक्टिकल तौर ते उहो हिकिड़ो उन फील्ड में वियो। हाणे हुन इन छाजे करे कयो जी चवणी हूंदी आहे त हर कंहिंजो हिकिड़ो असां वटि हिकिड़ो चवणो आहे त हर हिकु शइ जो हिकिड़ो सबबु थींदो आहे। हाणे भिटाईअ इन छो कयो,
भिटाईअ जी शाइरीअ में जेका एॾी वॾी हिकिड़ी वॾो हिकिड़ो फ़लसफ़ो आहे त उहो प्रैक्टिकल तौर ते बि भिटाई साहिबु सिंध जा जेके बि जाग्राफी इलाइक़ा आहिनि, उहो काशो हुजे, उहो तव्हांजो कोहिस्तान हुजे, तव्हांजो थर हुजे, लाड़ हुजे, भिटाई प्रैक्टिकल तौर ते त पाण वियो आहे। ऐं अनवर साहिब बि उन्हनि ॻाल्हियुनि खे नोट कंदे ऐं उहा बिल्कुलु हिकिड़ी भिटाई साहिब वारी हिकिड़ी कापी कई आहे त असां जेकॾहिं भिटाई शायदि हिकिड़ी माता न ॿी ॻाल्हि करणु चाहियां थो पियो। अनवर पीरज़ादो चवंदो त असां वटि बदकिस्मती इहा आहे त असांखे भिटाई साहिब जे दौर जी तारीख़ कोन थी मिले। हालांकि भिटाई साहिब जे दौर खां पहिरियां जो असांखे सिंध ते हिकिड़ो तफ़सीली किताबु मिले थो, उहो असांजो चचनामो आहे। ऐं चचनामे खां पोइ यानी कि भिटाई साहिब जे दौर में उन जी सदीअ में, पर भिटाई साहिब जी फोतगी खां पोइ, ज़ाहिरी फोतगी खां पोइ असांखे हिकिड़ो तोहफ़तुल कलाम किताबु मिले थो पियो। हाणे इन विच में अनवर साहिब जन जेको आहे हिकिड़ो पाण स्टडी कई आहे त हुनखे भिटाई साईं जी जेका आहे सही माना में हिकिड़ी तारीख़ कोन थी मिले। पोइ उन चयो त हाणे जेकॾहिं असांखे भिटाई साहिब खे सम्झणो आहे ऐं भिटाई साहिब जी तारीख़ असांखे हिकिड़ी रिकॉर्ड ते आणी आहे त प्रैक्टिकल तौर ते असांखे फील्ड में वञिणो पवंदो। हू जॾहिं पोइ फील्ड में वञे थो त पोइ इहो ई सबबु आहे जो पंहिंजे हिकिड़ी लिखड़ियुनि में चए थो त जेकॾहिं असुल में जेकॾहिं को इल्मु आहे त हू जेको आहे किताबनि में जेके लाइब्रेरियूं आहिनि उन में सिर्फ़ु किताब पिया आहिनि ऐं जेको इल्मु आहे सो फील्ड में आहे। हाणे इहे अहिड़े क़िस्म जूं चवड़ियूं या अहिड़े क़िस्म जा जुमिला या भिटाई साहिब खे नए अंदाज़ में पेश करण जो जेको बुनियादी सबबु आहे उहो सिर्फ़ु इहो आहे त अनवर पीरज़ादो पाण खे भिटाईअ जो जीअं हिकिड़ो शारे चइबो आहे या हिकिड़ो ॼाणू चइबो आहे, दानश्वर चइबो आहे, अनवर साहिब हर वक़्तु पाण खे भिटाई जो न पर सिंध जो ई शागिर्द सम्झंदो। ऐं इहो ई सबबु आहे जो अनवर पीरज़ादो अॻिले बंदे खे न ॾिसंदो त हे बकरार आहे या हे को ॿाहिरि मुल्क मां PhD करे आहे, पर हू उन्हनि मां बि सिखंदो। ऐं मूंखे इहो ई सबबु आहे जो मां चवंदो आहियां त अनवर पीरज़ादो जेके रिसाले में जेका हिकिड़ा कशिश आहे जो उनजो सबबु बि सफ़ा हिकिड़ो जीअं न हिकिड़ो भिटाई जी वाट चइजे, भिटाई जी वाट, त अनवर साहिब बि बिल्कुलु भिटाई जी जॾहिं वाट ते हलियो आहे प्रैक्टिकल तौर ते। मां हिकिड़ी हिते तक़रीबन साञा वधि वेठा आहिनि, पर मां इहा हिकिड़ी दावा सां ॻाल्हि कयां थो छो त मां जेतिरी कॾहिं स्टडी कई आहे त भिटाई जा जेके बि शाइर आहिनि उहे सभिनी जे लाइ रिस्पेक्ट आहे ऐं तक़रीबन सभिनी जेको आहे सुठो कमु कयो आहे। साईं GM जो किताबु जेको पैगाम लतीफ़ आहे उहो तमामु वॾो आलमाना किताबु आहे, तमामु वॾो आलमाना किताबु आहे। ऐं साईं GM जे किताब खे पढ़ण जे लाइ ऐं सम्झण जे लाइ ऐं अहिड़े उनजे लाइ मतिलबु हिकिड़ो जेको नौजवान आहे उनजो हिकिड़ो काफ़ी मुतालो हुजणु खपे, उनजी मज़हब ते स्टडी हुजणु खपे। भिटाई जे दौर में छा वियो वापिरो उनजे समाज जी उनखे भरपूर ॼाण हुजणु खपे, तॾहिं वञी उहो पैगामी लतीफ़ जेको आहे उहो माण्हू उनखे किताबु सम्झ में ईंदो। में इंतिहाई माज़रत सां असल में असांजा सेशन ॾाढा लेट थी चुका आहिनि, इन करे असांखे थोरो मुख़्तसर इन सेशन सां सभिनी साईं जा कमेंट्स वठणा आहिनि। तव्हां थोरो कंक्लूड जेकॾहिं कयो। जी, मां आख़िरी में इहा थो ॻाल्हि करणु चाहियां त बिल्कुलु टाइम जेको आहे सो तमामु थोरो आहे त अनवर पीरज़ादे जी जेका कशिश जो जेको बुनियादी जेके रिसाले जो सबबु इहो आहे त उहो प्रैक्टिकल तौर ते जीअं भिटाई रिसालो लिखण जी महिल पाण प्रैक्टिकल तौरु हिकिड़ो पूरी हिकिड़ी सिंध जी जेको जाग्राफी आहे प्लस में जेका हाणे जाग्राफी सिंध खां खसिजी वई आहे त उहे सभु भिटाईअ पंहिंजा इलाइक़ा घुमिया फिरिया। पोइ अनवर साहिबु चवंदो त जेकॾहिं असांखे बि ओड़ी नोयत जो जेकॾहिं असांखे भिटाईअ वारो भिटाई जी जेके रिसाले जी या सिंध जी जेकॾहिं तारीख़ लिखणी आहे त असांखे बि उहे ई पंध पेचरा करणा पवंदा। ऐं इहा ई सवेर मोर लतीफ़ सां मां कचहरी पियो कई त हुन चयो त मां ॿुधाई त हाणे मां कश्मीर घुमणु वियोसि त मां चयो हेॾी पोइ कीअं वई, चई इहो बसि अनवर साहिब मां सिखियो त जीअं उहो सैलानी हूंदो घुमंदो सियाहत कंदो त उन मां इल्मु जीअं साईं पाण बि ॻाल्हि कई त इल्मु फील्ड में आहे त साईं चवंदो आहे त मां अनवर पीरज़ादे खे फॉलो करे ऐं उन जी वाट ते हलणु चाहींदो आहियां। वॾी महिरबानी। हाणे असां काल्ह जे नौजवाननि तरफ़ हलंदासीं त अनवर साहिबु पाण नौजवाननि सां जॾहिं मिलंदो हो त उन्हनि खे छा चवंदो हो, उन्हनि खे कीअं उन सां कचहरियुनि में उनजो अंदाज़ छा हूंदो हो। त साईं इदरीस जतोई खां मां पुछणु चाहींदुसि। साईं इदरीस जतोई नामवर लेखक आहे, मुहक़िक़ आहे ऐं तालीमदान आहे। त साईं असांखे ॿुधाए त तव्हां सां अनवर पीरज़ादे जो रिलेशनशिप कीअं हुयो
मुख़्तसर अंदाज़ सां, छो जो असांजो सेशन तौरु जी ॻाल्हि करे टेबल थोड़ी वेझो कयोसि, टेबल वेझो कयोसि। मूंखे जीआरियो जी साईं। मूंखे जीआरियो ॿिरीअ जी ॻाल्हि करे ॾठो अॼु अॼो हीअड़ो कोट बुर्ज जीअं डूंगर ॾुखारो ॾिठुम री ॾोछीअ डूंगर ॾुखारो ॾिठुम री ॾोछीअ पहणनि रुनो पाण में सॼो ॾींहुं सारो ॿुझो तिन ॻारो छपर हू छट हुआ। अनवर पीज़ादे जे लाइ छा ॻाल्हाइजे। भिटाई वरी वरी असांखे जॾहिं अनवर जी ॻाल्हि अचे थी त हुनजो रेफरेंस भिटाई वॾो रेफरेंस आहे जिते दोस्तनि ॻाल्हायो आहे। बसि ईअं ई भिटाई जे लफ़्ज़नि में चइबो साथी न पसां से जे हूअं बि हीअं थूणियूं। उहो असांजो साथी बि हुयो, असांजो सूंहं बि हो, असांजो रबर बि हुयो। पर त ज़ैद खे मां चयुसि असांजे काल जा नौजवान न चए, सो असांजा ख़्याल अॼु जा नौजवान आहियूं, असांजा ख़्याल बि अॼु जा नौजवान सां काल जो लफ़्ज़ जेको आहे असां सुभाणे जा बि नौजवान मोहम्मद इब्राहिम जोए साहब खे कंहिं चयो सो उनजे सालगिरह जे मौक़े ते चई त इहो साईं तव्हां हाणे बुज़ुर्ग आहियो, चई मां जवान आहियां, मूं जहिड़ा ख़्याल कंहिंजा जवान। सो बहरहाल इहा हक़ीक़त आहे त जनरेशन जेका आई आहे केतिरनि जनरेशन से बिल्कुलु 60 सालनि जो नौजवान बि थींदो आहे ऐं 18 सालनि जो कुराड़ो बि थींदो आहे। त अनवर साहब ही अॼु बलड़े जी में मां काफ़ी दफ़ा बलड़े जी असांजो ॿियो घरु आहे ऐं बलड़े जी में असां मुनीर शाह, फैज़ला पीज़ादो, साईं अनवर पीज़ादो 42 साल अॻु ईअं न आहे बलड़े जी जेका बलड़े जी अॼु आहे उन ते काल बि किन महिनत कई। 42 साल अॻु में साईं रहीम बख्श जाफ़री साहब वेठो आहे, तमामु सीनियर असांजा आहिनि साथी। हिते हैदर बजतोई जी 13वीं वरसी मल्हाई वई। अनवर रिंगड़ाई वेठो आहे, ॿिया दोस्त हुनखे यादि हूंदो उर्सीलो। हिते हज़ारे माण्हू हुया हिन ॻोठ में, न रुगो माण्हू हुया पर जीअं अॼु दानेश्वर मौजूदु आहिनि ईअं सोबे ज्ञान चंदाणी, अब्दुल वाहिद आरिसर, फ़कीर मोहम्मद लाशारी, अनवर पीज़ादो, इलाही सारा इमदाद साहब त जेल में हो उन दौर में, त हिते हैदर बजतोई जी वरसी में इहे सभु हुया। सो मुंहिंजा भाउ मोहम्मद अली पठान साहब अदा मोहर कोन को तव्हांजे लाइ कमु ॻोल्हे कढंदा। जीअं मैडम सदाई शमशेर लाइ अनवर लाइ कमु ॻोल्हे रहंदी। मां उहो जंहिं महिल ॻाल्हायो पियो मैडम मां खे उहे सभु ॾींहं यादि पिया जॾहिं उहे MP हॉस्टल जो जेको कमिरो आहे उन कमिरे जूं जेके सरगर्मियूं उन कचरियूं ऐं उन में कमु। अनवर जी एॾो बैलेंस लाइफ हूंदी हुई त जंहिं महिल हू कचहरी में वेंदो त सम्झिबो हो त हिनखे बाक़ी ॿियो को दुनिया जो कमु ई कोन्हे, सिर्फ़ु हिनखे कचहरी ई करणी आहे। ऐं वरी जंहिं महिल कम ते वेंदो हो त लॻंदो हो त हिनखे ॿी कंहिं बि शइ सां दिलचस्पी कान्हे, सिर्फ़ु कम सां दिलचस्पी आहे। नौजवाननि खे एॾो उत्साह ईंदो हो, जीअं मूं ॿुधायो त जेको बि सां पहिरियों दफ़ो मिलियो ऐं मिसाल मां नंढा पर उहे हिकिड़ा नंढा नंढा मिसाल ॾेई त कीअं मुंहिंजी ज़िंदगीअ में हुनजो उत्साह जे हवाले सां कीअं आयो। 85 में मां सम्झां थो यूनाइटेड नेशन्स नौजवाननि जो आलमी साल मल्हायो हो, इंटरनेशनल यूथ ईयर मल्हायो हो उन्हनि ऐं उन्हनि में हिते तंहिं टाइम ते DSF उनजी हिते वधीक ऑर्गनाइज़ड पे उनखे कयो ऐं तालिब जे लाशारी डॉक्टर तालिब लाशारी उनजो सिंध जो ऐं शायदि पाकिस्तान जो। त हू कचहरी कई सां अनवर साहब ज़रूरु पाण बि ॾेखे पाण माना असां तंहिं टाइम ते हिकिड़ी नंढड़ी ऑर्गनाइज़ेशन ठाहिण जे हुआसीं त मुंहिंजो पाण बि हिननि सां पार्टिसिपेट कयो त मूंखे खिली चई त पंहिंजी देगड़ी चाढ़णु खपे, हर कंहिंजी पंहिंजी पंहिंजी देगड़ी हुजे। तव्हांजो हेॾा नौजवान आहियो तव्हां पाण छो नथा एक्टिविटीज़ कयो। उनजे नतीजे में असां यंग प्रोग्रेसिव थिंकर्स फोरम 1985 में ठाही, जंहिंजा 5-7 प्रोग्राम थिया सिंध में, 5-7 प्रोग्राम थिया। पूरे पाकिस्तान में एतिरा प्रोग्राम न थिया जेतिरा उनजा थिया ऐं उन्हनि सभिनीअ में सकड़ में प्रोग्राम थियो, उन में साईं जोयो साहब हो, फ़कीर लाचारी हो ऐं अनवर पाण मौजूदु हो ऐं ॿियो असांजो रशीद अहमद।
सैयद रशीद अहमद नवाब शाह जो उन में ई असांजो हिकिड़ो प्रोग्राम असांजो थियो कराची प्रेस क्लब में त असांजो इहो जीअं आम तसवुर हूंदो आहे त मौसीक़ी जो प्रोग्राम कयूं असां हितां तक़रीबन तय करे भाउ विष्णु साहिबु मिलण त असां ई वठी ईंदासीं ॻाइण वारा ऐं फनकार मूंखे चई त कराची में कयूं था उनजो ऑडियंस जेको आहे उहो प्रेस क्लब जेकॾहिं तव्हां रखियो त उनजो ऑडियंस जेको आहे ठीकु आहे राग ॿुधे थो हिते मुख़्तलिफ़ प्रोग्राम था थियनि पर पाण हिनखे मुनफ़रद कयूं पाण हिन में सिंध जा साज़ खणी अचो त तव्हां छो नथा हिनखे ईअं ऑर्गनाइज़ कयो त उन में सभई सिंध जा जेके साज़ हुजनि ऐं उहो एॾो यादगार प्रोग्राम रहियो जंहिंजी कंपेयरिंग में अनवर ख़ुदि पाण कई ऐं उन में काकू गुरदास वाधवाणी उहो मेज़बान हो महिमान हो अनवर महिमान हो फ़क़ीर लाचारी हो ऐं साईं जोयो साहिबु हो त हू दरगो तजवीज़ूं ॾींदो ॿियो जेको हुनजो हूंदो त अचो त गॾिजी कमु कयूं त उन में असांजी तमामु हुन सां काफ़ी प्रोग्राम थिया ऐं मज़े जी ॻाल्हि त असांजी जेका एग्ज़ेक्टिव कमेटी हूंदी हुई बकोल जे त तंहिं टाइम ते त असां रुजो हलंदासीं त असां में एग्ज़ेक्टिव कमेटीअ में बाहुस इदरीस सतार रिंद लियाकत रज़वी ऐं ॿिया फैज़ुल्लाह नाज़ सरतो ऐं उन में वाहिद ॿ माण्हू हूंदा जेके असांखां वॾी उमिरि जा हूंदा पर उन जा मेंबर हूंदा हुन में हिकिड़ो अनवर पीज़ाद हूंदो ॿियो अली बाबा त इन जो जेको उत्साह हूंदो असां नौजवाननि जे लाइ इंतिहाई शानदार हूंदो ॿियो नंढिड़ो मिसाल ॾेई सोरबा थो कयां ॻाल्हियूं त यादि कंदो त पंजवीहनि सालनि जी हिकिड़ी जेको लॻापो आहे उन में ऐं काफ़ी गॾु रहिया आहियूं मां सम्झां थो त रुॻो असां जेकॾहिं 3 ॾींहं जेको असां मंज़ूर ऐं बदर ऐं अनवर जेको काछे जो सफ़र कयो हो मां सम्झां थो त उन ते हिकिड़ो पूरो सेशन थी सघे थो पर पूरो हिकिड़ो मेलो थी सघे थो ॿियो मूंखे मिसाल यादि आहे त असां वेठा हुआसीं उन में कलीब साहिबु हो कलीब लाचारी त इहे हिकिड़ो बहस खुलियो रडीकोट जो त रडीकोट जेको आहे सो कदीबा जदीदा हेतिरो आहे हेतिरो त असां रुझान ॿुधासीं थोरो जज़्बाती ॿुधासीं पर अॼु ॾींहं ताईं ख़बर कान्हे को थो चए त 15 महिला को थो चए 40 महिला को थो चए 18 महिला को थो चए 13 महिला त उहे खिली हुजे सच मशीन रडीकोट आहे किथे मूंखे ख़बर ई पर मां इहो मज़ाक छो रडीकोट ते सन जे पासे में मां अॻे वियल हुउसि मां चई कुझु आहे तव्हां उथो असां त तव्हां सां गॾिजूं हली फीस खणी था भापियो कहिड़ो जेको सो ऐं जेतिरे क़दुरु मूंखे यादि थो अचे तंहिं टाइम ते शायदि डिप्टी सेक्रेटरी हो साईं कलीब ऐं सेक्रेटरी अदी महताब हुई ऐं अती महताब जो सदाई हो रहंदो हो हुनखे तव्हां आइडिया ॾियो जल्दी छा करिणो आहे न पुछंदी थी ॾे आइडिया ते ख़र्चाईंदो की छा करिणो आहे मूंखे छा करिणो आहे त उन में असांखे कल्चर डिपार्टमेंट ॾिनी हो कादरी साहिबु मोहम्मद अली कादरी ॾिनो उन उहो जेका पुराणे कुल्हे ते खणिबी आहे 91 जी ॻाल्हि आहे त चवण जो मक़सदु असां उते ई प्रोग्राम ठाहियो पाण में ई कंट्रीब्यूशन कयोसीं ऐं कोई 10 ॾींहंनि जो असांजो टूअर थियो ऐं असां हिकिड़े पासे खां सन गेट खां चढ़ियासीं ऐं फिरी पूरो पंध पूरो रडीकोट जो आयासीं जी डॉक्यूमेंटेशन थी उहा कल्चर डिपार्टमेंट में डॉक्यूमेंटेशन पई हूंदी उनजी वीडियोग्राफी थी फोटोग्राफी थी उहे जेके 10 ॾींहं आहिनि असां ज़रूरु उन्हनि 10 ॾींहंनि खे यादि कबो तॾहिं खोड़ सारियूं शयूं त उहो ईअं उत्साहींदो हू जो इहो चयो जेको हलो हिते आहे त मूंखे अञा ताईं यादि अचियो त छा आई भला तूं हिकिड़ो दिनो तूं खण ॿियो कमु असां था कयूं उते टाइम ते धाड़े लही तमामु घणा अहिड़ी साईं वॾे सां ॻाल्हि आहे साईं जेब सेन सां ऐं असांखे मिड़ई कतिरो धाड़े ॾियो ऐं उनजो नतीजो इहो निकितो जॾहिं असां जलाल शाह सां मिलियासीं साईं सां जलाल ई सॼो जलाल शाह सां मिलियासीं त जलाल खे हिन एतिरो मुतासिर कयो ॻाल्हाइण में जलाल चयो त उहो बंदोबस्तु मां कंदुसि पर मां बि तव्हां सां गॾु हलंदुसि पोइ मूंखे कम मां ॿिए ॾींहुं मोटी ईंदुसि पर यकीन कयो उहे 10 ॾींहं पंध ऐं असांजो जेको सामान हूंदो हुओ उठनि ते हिकिड़े खां ॿिए हंध ते विधो बाक़ी असां चौगिर्द सॼो ॾींहुं जा ऐं मुख़्तलिफ़ टोला ठाहे हुन ते रहंदासीं त उहे 10 ॾींहं जलाल शाह बि असां सां पूरे 10 ॾींहंनि जे टूअर में गॾो त इहा हुनजी हिकिड़ी नौजवाननि खे उत्साहण जी हुई त जलाल शाह जो आर्कियोलॉजी सां या असांजो आर्कियोलॉजी सां हिस्ट्री सां तारीख़ सां इन सां एॾो वास्तो न हो सवाइ अदब शो फिक्शन जे आवाज़ उत्साहींदड़ किरदारु हूंदो हो ऐं मां सम्झां थो त लतीफ़ जेकॾहिं हुन लतीफ़ ते हुनखे सिर्फ़ु लतीफ़ ऐं सिंध ऐं जनरली सिंध सां मां चवंदुसि जेकॾहिं असां हुनखे को रक़म ॾियणु चाहियूं त सिंध जो ऐं लतीफ़ जो आशिक़ चई सघूं था
मौक़िफ़ न हो, हू इश्क कंदो, लतीफ़ सां इश्क कंदो, सिंध सां इश्क कंदो, ऐं उन खां पोइ जॾहिं सिंध सां इश्क कंदो त उहो सिंध सां इश्क कंदो, सिंध जे माण्हुनि सां, घरनि सां, जॻहनि सां, वणनि सां, टिड़नि सां, हर कंहिं सां मोहबत कंदो, हुन जेतिरो मां सम्झा थो घुमियो। ईअं ई असांजो हिकिड़ो ॿियो किरदारु बि आहे इन जी लॻभॻि साईं बदर अबड़ो, असां सां गॾु बदर अबड़ो बि हो ॾे असांजी जेका आहे रडीकोट वारे टूअर में, पर साईं बदर पाण में आहे इनवरट आहे, हुन में नौजवान खे उत्साहण जी उहा तव्हां ॾिसंदो त उहा कॾहिं बि न रही आहे। हुन जेको बि कमु कयो आहे पाण मुरादो ई कमु कयो आहे, पाण ई कयो आहे, पर अनवर खे इहो हूंदो त जीअं लतीफ़ जी सुठा हणणु हकलणु ॿेली सारणु मुंहिंजा इहे मुंहिंजो अनवर जेको उहो मुंहिंजी हो जंहिं न रुॻो असां ते असांजे दौर ते असरु कयो, पर मां सम्झां थो जेकॾहिं अॼु जो असरु हुनजो ॾिसणो आहे त मूंखे अचरज लॻे थो त जेको बि लड़े जो पीरज़ादो ॻाल्हाए थो, हले थो, घुमे थो, ईमानदार न मज़ाक न बल्कि बग़ैर के तकलीफ़ चवां थो, तव्हां ॾिसंदो त हुन में तव्हांखे अनवर जे हलण जी, ॻाल्हाइण जी, स्टाइल जी झलक नज़र ईंदी। बिल्कुलु डोमिनेटिंग पर्सनैलिटी हूंदो। अॼु जेके असांजा नौजवान ॻाल्हाइनि पिया जिन हुनखे न बि ॾिठो आहे, उन्हनि जा ॻाल्हाइण जा मौज़ू, ॻाल्हाइण जो अंदाज़ उहो ई आहे। अॼु जेका हीअ बलड़े जी में हीअ जेको असांजी महफ़िल पई थिए हीअ आहे, इहा ख़ुदि उहो जेको सलो अनवर वारनि अनवर वारनि जे दोस्तनि जी अनवर को अकेलो हुन सां ॿिया दोस्त आहे, पर मां इंतिहाई कॉन्फिडेंस चवंदुसि छो मां गुलाब साहिबु असांजूं कचहरियूं रहियूं ऐं भली तंहिं टाइम ते हो अनवर जे हिकिड़े शुरूआती दौर में असां भली जी बलड़े जी सुञाणप कंदा त लिटल मास्को आहे, पर मां सम्झां थो त बलड़े जी असुली बलड़े जी हाणे थी आहे ही बलड़े जी सुञाणप आहे जेका लिटल मास्को कान्हे पर ग्रेट बलड़े जी आहे। मां सम्झां थो त शाबस आहे हिननि खे ऐं जसलाइण हुनजो औलाद जो जेके असांखे यादि करणु खपंदा, गवर्नमेंट खे हुनखे यादि करणु खपंदो या इदारनि खे यादि करणु खपंदो, इहो हू पंहिंजे यकीन हुनजो वॾो आहे, पर हू मेरिट ते जेको हुनखे यादि कयो अथनि मां सम्झां थो हीअ बि जसलाइणनि ऐं असांजो जेके किरदार आहिनि जिन खे घटि ॻायो थो वञे मतिलबु हुनखे ॿुधायो थो वञे, जेकॾहिं उन्हनि जा पोयर बि हेड़ा थी पवनि त मां सम्झां थो सिंध जे काफ़ी ॻोठनि में अहिड़ा मेला बची सघनि था। तमामु घणी महिरबानी। मां तव्हां सभिनी जो थोराइतो त आहियां ई, पर तव्हां सभु जेके ऑडियंस में जेके वॾियूं वॾियूं शख़्सियतूं वेठियूं आहिनि, मां तव्हां सभिनी जो तमामु घणो थोराइतो आहियां जो असांखे अंदाज़ो आहे त बलड़े जी जहिड़े ॻोठ में पहुचणु एॾो आसान न आहे, पर हुनजे बावजूदु तव्हां सभु कही आया आहियो। असां सभु तव्हां सभिनी जा बि ओतिरा ई थोराइता आहियूं। महिरबानी।